2020 में भी असांजो टारगेट थियो हुयो में जेको मसइलो थियो जून जी 6 तारीख़ हुई 5 महीना हुया गादी जा भाटिया उन वक़्तु असांजो बि खून थियल हो। असांजो दाद भरा नओं मसइलो कयो अथनि। मुंहिंजे भाउ खे 3 माण्हुनि उन जे भाइटनि टारगेट करे कुटियो हुयो आहे। करमपुर लगू नापरकोट थाने जे अदा गोट पालवान बिरानी रवासी नायब अली चाचड़ ऐं अब्दुर्रहमान चाचड़ पंहिंजी बिरादरी जी गाज़ी चाचड़ धुर ख़िलाफ़ एहतिजाज कंदे दाईंदे चयो त 2020 में असांजो नौजवान शबीर चाचड़ क़तल थियो। उन में बि गाज़ी चाचड़ धुर मुबैना मुलविस हुई। हाणे बि साल ब साल साॻी धुर असां मथां वक़्त ब वक़्तु नाइंसाफ़ियूं कंदी पई अचे। को ॿुधण वारो न आहे। मुज़ारिन वधीक दाईंदे चयो त अॼु गाज़ी चाचड़ धुर जे गाज़ी चाचड़ जे भाइटनि अब्बास वलद सिकंदर, मुमताज़ वलद सिकंदर, इमदाद वलद सिकंदर चाचड़ असांजे नौजवान अब्दुर्रहमान चाचड़ ते हमिलो करे तशद्दुद करण बाद कपिड़ा लीड़ूं करे छॾिया आहिनि। मुतासिर नौजवान अब्दुर्रहमान चाचड़ ऐं संदसि भाउ नायब अली चाचड़ मीडिया अॻियां एहतिजाज कंदे IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर, SHO नापरकोट समेत पंहिंजी चाचड़ बिरादरी जे चङे मुड़ुस रेस गुल खान चाचड़, इलाइक़े जे MNA मीर शबीर अली खान बिजाणी, MPA सरदार मीर महबूब अली खान बिजाणी ऐं ॿियनि वस वारनि खां वाक़े जो नोटिस वठणु तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी अपील कई आहे। ॿिए तरफ़ वाक़े जे हवाले सां ॻोठाणनि जो वधीक छा चवणु हो अचो त ॿुधूं था। 2020 में भी असांजो टारगेट थियो हुयो। ख़ुदा ना ख़ासि हर माण्हू चवे पियो इहा ॻाल्हि त ख़ुदा ना ख़ासि थियो आहे, पर ख़ुदा ना ख़ासि कोन थियो हुयो। असां हिन वक़्तु 5 साल सब्र कयोसीं। उन वक़्तु असांजो 2020 में जेको मसइलो थियो जून जी 6 तारीख़ हुई 5 महीनो हुयो, जंहिंमें असांजो भाउ शबीर अली मलंग हुयो कुझु सादो 4 माण्हुनि सां गॾु बीठो ॿाहिरियूं सायूं करनि पिया। उते हथराटू धिको ॾिनो वियो। उन में हिननि कढियो कोन। मुंहिंजी घरवारी भिंडियूं पटण वई। उन खां बाद में 15-20 मिंटनि जे अंदर में उनखे झुड़ नज़र अचे पियो त जल्दी वापसी आई। जल्दी वापसि अचण में पंहिंजे ॾेर खे ॻोल्हण लॻी। ॻोल्हण खां बाद में उहो लभियो कोन। जॾहिं उन खामे मथां वई त चौंपल उन जा ॾिठई। उन चौंपलनि मथां किरी पई त हेठि माण्हू लॻो त बि हे 4 माण्हू बीठा हुया गादी जा भाटिया। उन वक़्तु असांजो बि खून थियल हो। असांजो दाद फराद कोन थियो। क़ुर रखी करे मेणा खणाए करे असां एंसियूं करायूंसीं। मीर उन वक़्तु अमीर बख़्श SHO हुयो। हे दलाल आसे, हे पैसे वारो माण्हू आहे, असां ग़रीब माण्हू आहियूं। असांजी ॻोठ वारनि मेड़ मिनत कई। असां सुरजल माण्हू हुयासीं। हे पंहिंजे पैसे जी मगी ते हर माण्हू खे चए पियो त बाबा मूंसां हिमत करायो, जेकर त उन जे मां महीनो भरण लाइ तयारु आहियां, जेकी बि शइ उहो रोक रक़म चवंदो। पर मां उन वक़्तु इहा शइ घुरणु न चाहियां पियो त मता चवनि त सुभाणे ग़रीब हुयो, इहे पैसा वठण जे करे हिन इहे शयूं चयूं आहिनि। पर मां हिन वक़्तु ॻोठ वारनि समूरनि खे अपीलां कंदो रहियो आहियां, पर ॿुधी कंहिं बि न आहे। वरी अॼु मूंसां नओं मसइलो कयो अथनि। मुंहिंजे भाउ खे 3 माण्हुनि उन जे भाइटनि टारगेट करे कुटियो वियो आहे, जंहिंमें मां ॻोठ ते वियो आहियां त कंहिं मुंहिंजी अपील न ॿुधी आहे। मां तव्हां वटि अॼु खणी अपील आयो आहियां। हाणे मुंहिंजी IG सिंध ताईं अपील DIG लाड़काणो ऐं SB शहज़ेब चाचड़ ऐं शिकारपुर ज़िले खे अपील त उन जे मथां पुराणी FR बि मुंहिंजी कई वञे। ऐं रईस मुंहिंजे जेको सतनपाड़नि जो रईस आहे ऐं मुंहिंजे ॻोठ खे ऐं मां करमपुर मीर शबीर अली खान सरदार खे बि अपील आहे, मीर महबूब अली खान खे बि अपील आहे त मुंहिंजो ग़रीब जो दाद थियो वञे। मां ग़रीब जे मथां टारगेट थींदो थो वञे। उन खां बाद में हद जे अमलदार SHO ज़ाहिद आबिड़े जे मथां मां अपील थो कयां हथ जोड़े त उन जे मथां जल्द में जल्द मुंहिंजी FR कई वञे, न त हे मूंखे माराए तबाह कराईंदो। ॿुधे